में न अचे एतिरो ॾाढा मन जो भरिसां वारे खे तकलीफ़ अचे। जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खे ज़िक्र खां ॾाढा करण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मनो था कनि, पोइ ॿुधायो त हाणे राग ऐं गीत गाना इहे जेकॾहिं हलनि पिया सो बि महीननि जा माग ऐं सो बि अलाह जे ग़ज़ब ऐं ॾमर खे दावत ॾींदड़ आवाज़, जिन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अज़ाब चयो आहे, जंहिंखे अलाह ताला क़ुर मजीद में चयो आहे त इन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी मुबारक ॾियनि जेके इहे साज़ राग ऐं गाना था हलाइनि। पोइ ॿुधायो त हाणे इन्हनि खे किथां इजाज़त मिलंदी? बेफ़रमानी थिए शादीअ में, अलाह बि काविड़जे, अलाह जो रसूल बि काविड़जे, मोमिन बि काविड़जनि, रहमत थींदी? तॾहिं त माण्हुनि जा घर फिटा पिया आहिनि। अलाह ताला असांजा घर क़ुर सां आबाद करे। त अज़ीज़ो, इहे जेके शादियुनि में ख़राफ़ात ऐं बिदतूं थियूं थियनि, नाच ऐं गाना था थियनि, बेहदियूं बेहूदगियूं ऐं बुछड़ाई थियूं थियनि, सच ॿुधायां कसम खणी थो चवां त इहा मुस्लमान जी रस्म रीत कान्हे, इहा काफ़रनि जी रीत ऐं रस्म आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जंहिंसां मुशबहत रखे उहो उन्हनि मां आहे। अल्लाह ताला असांखे सम्झ ॾे, असांजे औरतुनि ऐं न्याणियुनि अदिड़ियुनि मिड़ियुनि खे सम्झ ॾे त थोरी घड़ीअ जे शैतान राज़ी करण जे लाइ ज़िंदगी भर रब ऐं रब जो रसूल रंजाए छॾिजे, पोइ हिते बरकत ऐं ख़ैर किथां थींदो? अल्लाह असांखे भलाई नसीब फरमाए। अल्लाह असांजे रस्मनि ऐं रवाजनि ऐं सभिनी कमनि खे ख़ैर दीन ऐं ईमान सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शादी जा अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसूल ॾसिया। फरमायो पहिरियों त जॾहिं औलाद थियो त औलाद जा 3 हक़ अथव। ॿार ॼमे त नालो सुठो रखोसि, जंहिं नाले जा फरमायो त भले में भलो नालो अब्दुल्लाह अब्दुर रहमान, माना अल्लाह जा नाला। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला आहिनि, सहाबा जा नाला आहिनि जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पास थियल आहिनि। जंहिंजो बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नालो थोरो घटि वणंदो हो, उनजो मटाए छॾींदा, नालो सुठो रखी छॾींदा। सहाबा जा नाला हुज़ूर संजन जा इहे पसंदि कयल नाला अथव, इहे रखो। उन खां पोइ नेकनि सालनि भलनि ॿारनि जा नाला जिन जूं मानाऊं ऐं मतिलब सुठा हुजनि, अहिड़ा नाला रखजनि। अहिड़ा न हुजनि जो माण्हू ख़ुदा जी पनाह नाला अहिड़ा जो उनखे सही माना करे माण्हू खे ॿुधाइजे न त मालिक खे ई नफ़रत अचे पंहिंजे नाले खां। ईअं न कजे, नालो सुठो रखिजे। माण्हुनि जी तरजीह छा आहे? फिल्मी अदाकार न्याणी हूंदियूं त उन्हनि जे लाइ ॻाइणियूं ऐं पंहिंजूं फिल्मी जेके अदाकाराऊं हूंदियूं आहिनि उन्हनि जा नाला, बुछड़नि मर्दनि ऐं बुछड़नि किरदार वारनि औरतुनि ऐं पंहिंजे मर्दनि जा नाला पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि ते रखनि। ईअं न कजे, छो त इहो पहिरियों निशानी आहे त इहो ॿारु दीनदार आहे की न बेदीन आहे। अल्लाह ताला शाला असांखे पंहिंजे ॿारनि खे भलनि नालनि रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿियो त उनजी तरबियत सुठी कजे। तरबियत सुठी तरह थींदी जॾहिं तालीम सुठी हुजे। तो तरबियत ऐं तालीम ईअं ॿधल अथव जीअं हीअं बल्ब में रोशनी ॿधल आहे। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त बाबा हिकिड़ो वॾो शीशो हुजे या मटु थींदो आहे न पाणी वारो मटु, इहो शीशे जो मटु खणी अचूं, इहो हिते ॿधी हिनखे तारूं ॿधूंसि, रोशनी निकिरंदी उन मां। उहो त पाणी जो मटु आहे। जग हुजे वॾो शीशे जो, उहो खणी अचे बल्ब जे जाइ ते टंगे, कोन ॿरंदो, पर नंढड़ो बल्ब खणी ॿारींदो त ॿरंदो। तरबियत क़ुर तालीम क़ुर जी थोरी बि ॾींदे त तरबियत तुंहिंजे बचे खे इस्लामी थींदी। पर बाक़ी दुनिया जा भली तूं उनखे बोरा भरे तूं किताबनि जा पढ़ाए, सुवाल ई न आहे जो तरबियत इस्लामी थिए, छो त इन स्कूलनि जे निज़ाम में का बि इस्लामी तरबियत जो ना निशानी कोन्हे। अल्लाह ताला असांखे क़ुर शरीफ़ जी तालीम ऐं तरबियत हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿियो हक़ बचे खे तरबियत सुठी कजे। टियों त जॾहिं जवान थिए त उनजी शादी सुठी जाइ तां कराइजे। सुठी शादी कीअं थींदी? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इज़ा जाअकुम मन, फरमायो त तुनकहुल मरअतु लिसलास, औरत सां निकाह कबो आहे 3 ॻाल्हियुनि जे करे। फरमायो त लिमालिहा व लिजमालिहा व लिहसबिहा औ कमा क़ाल। फरमायो माण्हू कंहिंखे आसूदो औरत ॾिसंदा आहिनि, उन खां न्याणी वठंदा आहिनि, या ख़ूबसूरत ॾिसंदा आहिनि का वरी शकिल सुठी आहे उनजे करे, या वरी को ख़ानदान वॾो आहे तंहिंजे करे। फरमायूं पर फज़फुर बिज़ात दीन तरबत यमीनु, तूं तलाश कजांइ त जेका दीन ऐं अख़लाक वारी औरत हुजे उनजो वञी रिश्तो घुर, शल हथ मिटी में न त लॻई। तंहिंजे करे दीन खे तरजीह ॾिबी। छो त इन ते हिकिड़े आलिम जो अजीब तबसरो मूं ॿुधो, चई त जेकॾहिं माल वारी हूंदी, अल माल गादिन वराहिन, माल सुबह जो ईंदो आहे, शाम जो वेंदो आहे, शाम जो ईंदो आहे, सुबह जो वेंदो आहे। केतिरा असां पंहिंजे हिन गुनाहगार अखियुनि सां अमीर ॾिठासीं, ॾींहंनि गुज़रंदे फ़क़ीर थी विया। केतिरा फ़क़ीर ॾिठासीं, ॾींहंनि गुज़रंदे अमीर थी विया। फरमायो माल जेकॾहिं माल जे रग़बत जे करे शादी कबी ऐं उहा माई पंहिंजो हिसो विञाए विझे कंहिं न कंहिं वजह जे करे, या कंहिं मुसीबत में कंहिं आफ़त में हुनजो माल ज़ाया थी वियो, हाणे ॿुधायो त इहा हुनखे वणंदी? मां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां, मांजो पोइ इहा थी पवंदी आहे जेका कमत जी गंढेरी वठंदा आहियूं न बा, या वठबी आहे मिठाण जे करे, पोइ इहा वात में विझी चॿाड़बी आहे केसीं ताईं, जेसिताईं ख़तमु थी वञे न, जेसिताईं इन मां मिठाणो ख़तमु थी वञे। मिठाण ख़तमु थिए त चूपो कढी छले चरबो,
जेकॾहिं रग़बत हूंदी कंहिं औरत जे माल में, उहो माल कंहिं बि हालत जे करे, कंहिं बि वजह जे करे जेकॾहिं हेठि मथे थी वियो, हाणे थी वियो कमंद जो चूपो जो त मिठाण जो ख़तम थी, हाणे कॾहिं फिटी करे इहो घर बि न हलंदो। पर जेकॾहिं माण्हू कंदो जमाल ऐं सूंहं जे करे, पोइ उन खां जेकॾहिं ॿियो को वधीक चेहरो नज़र अचे वियसि ख़ूबसूरत, त ही कोन वणंदुसि, किसो ख़तम, शादी नाकाम। ऐं जे हसब नसब जे करे त उहो वॾो ऊचो ख़ानदान आहे, उहो चवंदसि त खट जे पेरां जी थी वे, तूं कोरी मोची मां सही ॾियणी, हाणे ठहे कमु त ख़बर थिए, इहो घर बि कोन हलंदो। पर जेकॾहिं न्याणीअ खे हूंदी दीन इस्लाम जी तरबियत, उहा पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे सिर जो ताज सम्झी इज़त ऐं अदब ॾींदी, ऐं हे उन जो अदब एहतराम कंदो जो दीनदार करे वरिती अथई, पोइ इनशा अल्लाह इहो घर क़यामत ताईं हलंदो। छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दीनदार औरत वठी कामयाब थी जाए। तॾहिं फरमायो त इज़ा जाअकुम मन तरदौन दीनहु व खुलुकहु फज़विजूहु, जॾहिं तव्हां वटि अहिड़ो रिश्तो अचे जंहिंजे दीन ऐं अख़लाक खे पसंदि कयो त उनखे परणाए ॾियो। जे कंहिं वटि न्याणी हुजे, ॾिसे त को छोकिरो दीनदार आहे, हिमत करे उनखे ॾेई छॾ पंहिंजी न्याणी। जेकॾहिं कंहिं वटि पुटु आहे ऐं ॾिसे त कंहिंजी न्याणी दीनदार आहे, त कोशिशि करे सॼे मुल्क खे छॾे उहा दीनदार अख़लाक वारी निमाज़ वारी न्याणी वठे, पोइ इनशा अल्लाह तुंहिंजो घर आबाद थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं ॿियूं ॻाल्हियूं ॾिठो त पोइ ॿियूं त इहे फानी आहिनि, फना थियण वारी शइ वठबी त बसि पोइ ख़तम आहे, ख़तम थी वई त बसि पोइ जीअं मेणबती जो अबा वठंदा आहियूं, हाणे इहा जो ॿरी पूरी थी वञे त पोइ हाणे उनजे पंहिंजो हेठो ख़ाक खे केरु वठंदो, चवंदो बसि ॿाहिरि उछले जर ख़ाक ॿाहिरि। पर दीन इनशा अल्लाह इहो फना न थींदो आहे, इहो हमेशह रहंदो आहे। पोइ हमेशह इहे घर इनशा अल्लाह अल्लाह जे फर्म बरदारी जा मर्कज़ ऐं दुनियावी ऐं उखरवी मोहबत जा इनशा अल्लाह आमाजगाह बणिया रहंदा। अल्लाह ताला साल असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं अख़लाक ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह जे वक़्त में जेके असां तरगीबी हदीसूं पढ़ंदा आहियूं, उहे इहे आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तज़व्वजुल वदूदल वलूद। पहिरीं फरमायो त निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, सुन्नत खां मुंहुं मोड़ींदो त उमत मां कोन्हे। केतिरा मर्द ऐं केतिरियूं मायूं हींअर इनकार था कनि त निकाह कोन कंदासीं। इन्हनि खे ॿुधो हुजे त इहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उमत मां ख़ारिज आहिनि इनकार करण जे करे। जे मोटी तौबह करे ऐं आमादा थियनि ऐं निकाह कनि त ठीकु आहे, जे न त इहे उमत खां निकितल आहिनि। उमत खां जे निकिरनि त पोइ ॿुधायूं काॾे विया, यहूद नसारा में हलिया वेंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त जे करे। ॿियो फरमायो त तज़व्वजुल वदूदल वलूद फ़इन उबाही बिकुमुल उमम यौमल क़यामत। शादी कयो जंहिंमें तव्हांजे घरनि में मोहबत बि रहे ऐं अल्लाह ताला तव्हांखे औलाद बि घणी ॾे। छो त तव्हां औलाद घणी पैदा कंदव त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उमत घणी थींदी। इहो बि तंहिंजे करे इन्हनि सभिनी शयुनि खे लिहाज़ में रखंदा वञो। टियों फरमायो त इस्तौसू बिन्निसाए खैरा, तव्हांखे औरतुनि जी पारत या इन्हनि सां भला हलिजो। फरमायो त खैरुकुम खैरुकुम लिअहली, तव्हां मां भलो उहा जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हले। व अना खैरुकुम लिअहली, ऐं तव्हां सभिनी मां मूं पंहिंजे घर सां भलो हलंदो आहियां, तंहिंजे करे पंहिंजे घर सां भलो हलणो आहे। पोइ चोथों फरमायो त इज़ा तज़व्वजल अब्दु फ़क़द इस्तकमल निस्फ़ ईमानह फ़लियत्तक़िल्लाह फ़ी निस्फ़िल बाक़ी। जॾहिं माण्हू शादी थो करे त अधु दीन पूरो थो थिए उन में, माना हिन जी इफ़त इज़त परहेज़गारी पाकाई उहा सभु शादी करण जे करे मुकमल थी वेंदी। बाक़ी अधु अथसि इबादतूं, इहे पूरियूं करे पोइ हाणे मुकमल दीनदार थी वेंदो। तंहिंजे करे शादी खां पोइ माण्हू खे थी सघे थो बचपन में, छोकराइप में, नौजवानी में जेकॾहिं कंहिं कंध लोणे हणण जी, कंहिं हेॾे होॾे निहारण जी आदत अथसि, हाणे ख़तमु करे। छो त हाणे हिन जे मथां बार पियो आहे, ज़िमो पियो आहे, ऐं अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे अधु दीन मुकमल करण जी मुबारक था ॾियनि। हाणे उन मुबारक खे क़बूल करे बाक़ी ज़िंदगी अख़लाक गैरत हया ऐं परहेज़ सां गुज़ारे। इहो सभई इहे ख़िताब मर्द खे पिया आहिनि त औरत खे पिया आहिनि। ऐं वरी औरत ॾे मुंहुं करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं दुनिया में अल्लाह खां सवा केर बि कंहिं ॿिए खे सजदो करे हा त जेकर औरत खे हुकुम कया हा त पंहिंजे मुड़ुस खे सजदो करे। पर फरमायो त सजदो रुगो अल्लाह जो हक़ आहे, ॿिए खे करण जो हक़ कोन्हे। तंहिंजे करे औरत इज़त पंहिंजे मुड़ुस जी एतिरी कंदी ॼण त सजदे जे लाइक़ु आहे। जो उर्दू वारा हिनखे चवंदा अथव मजाज़ी ख़ुदा, इन जे करे चवंदा आहिनि जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस जी रोशनी में त न मुड़ुस अहिड़ो आहे जो ॼण त अल्लाह खां पोइ ॿिए नंबर ते इन जी हिनखे इज़त करणी आहे ऐं ख़्यालु करणो आहे। ऐं पोइ ॿियो फरमायूं त औरत जे लाइ जेको दसियो फरमायूं त मन सल्लत खमसा, जेका औरत 5 निमाज़ूं सारे पढ़े, वसामत शहरा, रमज़ानुल मुबारक अचे त रोज़ा संभाले रखे, वसानत इर्ज़ा